वालेकुम। मुझो नालो ज़ैबुनिसा मल्ला है ऐं मुंहिंजो ताल्लुक़ु मारवी समाजी तरक़ियाती तंज़ीम हैदराबाद सां आहे। अॼु जेको असांजो हिकिड़ो पैगाम आहे हुन सोशल मीडिया जे ज़रिए सां पंहिंजे साथियुनि खे, भेनरुनि खे, भाउरनि खे, जेके घर में वेठल असांजी साथियाणियूं आहिनि, दोस्तूं आहिनि, भेणियूं आहिनि, सरतियूं आहिनि, उन्हनि ताईं ही मैसेज पहुचायूं था त पंहिंजो जेको असांजो ॿारु आहे, मासूम गुलनि जहिड़ा असांजा ॿार आहिनि, न्याणियूं, असांजा पुट, असांजा बच्चा जेके आहिनि, उन्हनि खे जेको हिन वक़्तु जेको वक़्तु हले पियो त जेके रेप केसिस जेके आहिनि उन्हनि में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। ऐं मीडिया ते तव्हां आए ॾींहुं ॾिसो, हर अख़बार भरियल आहे, हर चैनल ते जेके आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे केसिस जेके उहे अचनि था ऐं तमामु बेदर्दीअ सां उन्हनि ॿारनि मासूमनि खे क़तलु कयो वेंदो आहे, दफ़न कयो वेंदो आहे। माउ ॾारींदड़ हिकिड़ियूं ख़बरूं आहिनि। हिकिड़ी माउ जे नाते असीं जॾहिं ॾिसंदा आहियूं त असांजो हाउ ॾरी पवंदो आहे। ऐं इंसानियत जेकॾहिं दुनिया में आहे त हर उहो इंसानु, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उहे इन प्रोसेस मां ज़रूरु गुज़रंदा ऐं उन ॾुख जी जेका घड़ी हूंदी या जेका कैफ़ियत उन्हनि ते तारी थींदी, ऐं सम्झां थी त उहे इंसानियत जे ज़रिए उहा उन्हनि ते बि फीलिंग उहा ज़रूरु ईंदी हूंदी। असीं चाहियूं था त असांजो जेको समाज आहे उन में असांजा जेके ॿार आहिनि, असांजूं न्याणियूं आहिनि, चाहे असांजा पुट आहिनि, असां उन्हनि खे जेका तरबियत ॾियूं था, उन्हनि खे जेका सेखारियूं था, या जेको उन्हनि खे जेका माउ सुठी तरबियत कंदी आहे ऐं उहा ई सेखारींदी आहे त तव्हां कीअं उथो, कीअं विहो, मिटनि में, दोस्तनि में, भाई पीउ में, गलीअ में कंहिंसां तव्हांखे ॻाल्हाइणो आहे, दुकान तां जेकर वञिणो आहे तव्हां ताईं, त उते असां कीअं कहिड़े क़िस्म जा उन्हनि सां सवाल बि करियूं ऐं उन्हनि जे वेझो न वञूं। ॿार खे इहो ॻाल्हि जेके आहिनि सफ़ा बि सोशल बाइकाट करे ख़तमु करे उन्हनि खे नाहे विहारणो त हू महदूद थी वञनि हलिया पंहिंजी दुनिया में, खेॾे बि न सघनि या पंहिंजनि रिश्तनि खे ई न सुञाणनि। ईअं बि कोन्हे करिणो, बल्कि उन्हनि खे इन क़िस्म जी हिकिड़ी अवेयरनेस ॾियणी आहे त हीअ तव्हांजी बॉडी आहे, हिन खे तव्हांजी बॉडी जेका आहे, तव्हांजो जिस्म जेको आहे, हीअ तव्हांजी अमानत आहे, तव्हांजी मिल्कियत आहे। ऐं तव्हांखे कंहिं बि माण्हूअ खे, चाहे उहो तव्हांजो भाउ हुजे, भेण हुजे, पीउ हुजे, चाचो मामू, रिश्ते में कुझु बि हुजे तव्हांजो, उहो तव्हांखे टच नथो करे सघे। असांजा ॿार जॾहिं इहा अवेयरनेस असांजे ॿारनि खे मिलंदी, औलाद खे मिलंदी, त यकीन करियो त असांजो औलाद जेको आहे सो सेफ रहंदो। ऐं उहो जेकॾहिं उन्हनि सां को अहिड़ो वाक़ियो थिए थो या अहिड़ो को मसइलो थिए थो त हू फ़ौरन पंहिंजी माउ सां शेयर कनि, रड़ियूं कनि, पाड़े वारनि खे ॿुधाइनि, पासे वारनि खे ॿुधाइनि, चाहे केरु बि हुजे। उन्हनि खे जेको ख़ौफ़ आहे या हिरास आहे, जेको उन्हनि जे अंदर में जेको डपु आहे, उनखे ख़तमु करिणो आहे। उन खां उन्हनि ॿारनि खे जेकॾहिं असां कढंदासीं त यकीननि त असांजो ॿारु उन ॻाल्हि जो खे जॾहिं असांजे ॿार खे अवेयरनेस ईंदी त यकीन करियो त इन क़िस्म जा के बि अहिड़ा वाक़िया असां सां पेश न ईंदा। हा, दुश्मनियूं आहिनि, दुश्मनियुनि में ज़रूरु विरासती हिकिड़ी ख़ानदानी दुश्मनियूं नसलनि खां अॻियूं अचनि पियूं, पोइ उहे बि अची ॿारनि ते इहे बि वाक़िया जे साम्हूं ज़ाहिर थियनि था ऐं आया आहिनि काफ़ी। त उहे जेके आहिनि ख़ानदाननि जा जेके आहिनि दुश्मनियूं आहिनि, उन्हनि में बि ॿार शिकार, ख़ासि तौर ते जेके बचपन जूं शादियूं आहिनि, नंढी उमिरि में, नंढी ॼमार में शादियूं जेके आहिनि, उहे बि नाक़ाबिले माफ़ी आहिनि। छो त हाणे त ॾिसो त असेंबली मां उहे बिल पास थिया आहिनि, गवर्नमेंट असांजे लाइ तमामु घणियूं आसानियूं पैदा करे छॾियूं आहिनि। इहा बि हिकिड़ी फैसिलिटी आहे। पर कल्ह बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे जंहिंमें 10 सालनि जी हिकिड़ी न्याणी आहे जेका 45 साल जे माण्हूअ सां परणाई वई आहे। त इन क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि, इन्हनि खे फ़ौरन बंदि थियणु खपे, करणु खपे। ऐं उते जी जेका लोकल मीडिया आहे, चाहे उते जा माण्हू आहिनि, चाहे को बि समाजी सियासी सोच रखंदड़ माण्हू हुजे, कहिड़े बि मकतब फ़िक्र जो माण्हू हुजे, उहो उतां खां आवाज़ु उथारे त जीअं पूरी सिंध में उहो आवाज़ु पहुचे ऐं असां उनखे पूरे पाकिस्तान में आवाज़ु उहो फैलायूं उन ॻाल्हि खे, उन मैसेज खे, त जीअं उनखे उते ई ख़तमु कयो वञे या उनखे उन ॻाल्हि खे उते ई दफ़न कयो वञे ऐं उन्हनि माण्हुनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। जेसीं ताईं हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे साम्हूं मंज़र ते सज़ा न ईंदी इन केसनि में, तेसीं ताईं ही वाक़िया थींदा रहंदा। जेसीं ताईं सज़ा न ईंदी तेसीं ताईं हिन क़िस्म जा जेके आहिनि न्याणियूं असांजूं जेके आहिनि उहे अहिड़े तरीक़े सां दफ़न थींदियूं रहंदियूं, माण्हू असांजा दफ़न थींदा रहंदा। सो इन करे इन ॻाल्हि खे तमामु घणी हथी ॾियणु खपे। त असां गवर्नमेंट खे बि अपील करियूं था, मीडिया खे बि अपील करियूं था ऐं उते जा जेके लोकल असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे बि अपील करियूं था त महिरबानी करे इन क़िस्म जा जेके बि वाक़िया थियनि था उहे सोशल मीडिया ते फ़ौरन आणीनि, मीडिया ते आणीनि, त जीअं असांजा जेके इन क़िस्म जी जेके बि वाक़िया थियनि था उन्हनि खे रोके सघिजे। ऐं असांजा जेके ख़ासि तौर ते हिंदू न्याणियूं जेके आहिनि उन्हनि खे मुस्लमान करे
ऐं नंढी ॼमार में ई अञा उन्हनि जी एतिरी उमिरि ई कोन हूंदी आहे, ॿार हिकिड़ो सुञाणंदो ई कोन आहे त असांजो ही माण्हू जेको असां सां मिले थो या असां सां कचहरी करे थो या असांजी लाइफ पार्टनर थिए पियो, इहो केरु आहे, इन जो दीन धर्म छा आहे, इन जो मज़हब छा आहे, इन माण्हू जा रिश्ता छा आहिनि, लाॻापा छा आहिनि, उनखे न्याणीअ खे का ख़बर ई कोन हूंदी आहे। उनखे बसि कलमो पढ़ाए मुस्लमान करे उन सां शादी करे वेही रहंदा आहिनि। सो इन क़िस्म जा जेके बि वाक़िया थियनि था, असीं बिल्कुलु इन जे लाइ इन जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियूं था ऐं इन्हनि खे रोकण जे लाइ असां हुकूमत सिंध खे बि अपील कंदासीं, पाकिस्तान खे जी गवर्नमेंट खे बि अपील कंदासीं ऐं तमामु सियासी ऐं तमामु समाजी ऐं मज़हबी जेके बि अॻुवान आहिनि उन सभिनी खे अपील कंदासीं त इन जे लाइ जेको उहो आवाज़ उथारीनि ऐं इनखे रोकण जे लाइ असांजी हेल्प कनि।